असां वटि 2 सालनि खां ॿार आया। मां पहिरीं 4 साल पई चवां त मूंखे फ़ोन ऐं मैसेज आया व्हाट्सएप में, भई दीदी असांजो 2.5 साले जो ॿारु आहे, 2 साले जो ॿारु आहे। मां चयमि 2 साले ॿार खे अञा ॻाल्हाइणु ईंदो कोन्हे, उहो स्टोरी कीअं ॿुधाईंदो। पर 2-2.5 साले जा ॿारनि खां स्टोरी चालू थी। हीअ बि 5 साल जी बेबी आहे, अञा 5 साल हाणे थींदसि। त ज़ोरदार ताड़ियूं वरी हिन लाइ वॼायो। मां श्री जयराम रूपाणी खे चवंदसि अॻियां अचो दादा, प्राइज़ ॾियो ॿार खे। एतिरियूं ताड़ियूं वॼायो, एतिरियूं ताड़ियूं वॼायो जेके ताड़ियूं सभिनी सिंधियत में गूंजजनि। हे ॿार असांजे कल्ह जा सुभाणे जा सिंधी आहिनि। असांखे फ़खुरु आहे अहिड़नि ॿारनि ते। स्टोरी ॿुधाइणु, पहाको बि विझणु ऐं छा स्टाइल सां स्टोरी ॿुधाइणु। ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। रुचिका लाइ श्री मोहनदास वलेचा गिफ्ट ॾींदा। ज़ोरदार ताड़ी वॼायो नंढड़नि बचड़नि लाइ। थैंक यू बेटा। हिन बेबी आशा चांद जी भी प्राइज खटी अथई। ऐं ॿियो फर्स्ट प्राइज आहे 9 साले जी नेहा। 9 साले जी नेहा, ज़ोरदार ताड़ी वॼायो नेहा लाइ। नेहा कहिड़े स्कूल जा आहियो तव्हां? NCT कॉन्वेंट हाई स्कूल। ॾिसो कॉन्वेंट जा ॿार एॾी सुठी सिंधी था ॻाल्हाइनि। ॿुधायो तव्हां कहिड़ी स्टोरी ॿुधाई? टोपियूं वारियूं ऐं बांदर। हिकु दफ़ो हिकु टोपियूं वारियूं पंहिंजी टोपियूं खणी करे जंगल जे रस्ते खां वञे पियो। हुन सोचे मां थोरी देरि खाई करे सुम्ही थो पवां। हू थोरी देरि खाई करे सुम्ही पियो। जॾहिं उथई ॾिसई पेटी खुलियल, टोपियूं गुल। हुन चई मुंहिंजी टोपियूं किथे वई, मुंहिंजी टोपियूं किथे वई। मथे नज़र पई त सभिनी बांदर टोपी पाए वेठा हुया। हुन चई मां हिननि खां पुरंदमि त मूंखे कटे करे खाई वेंदा। हाणे मां छा कयां? हुन जाम सोचई। हुन पंहिंजी टोपी खणी करे हेठि फिटी करे छॾई। हुई सारिया बांदर बि पंहिंजी टोपी खणी करे हेठि फिटी करे छॾई। हुन पंहिंजी टोपी खणी हलंदो थियो। हुनखे हुनजी सियाणप कमु आईस। जय झूलेलाल। तमामु सुठो, तमामु सुठो। मुस्कान ट्रॉफी जो मां श्री सुनील कोटनानी खे सॾु कंदसि। श्री सुनील कोटनानी ट्रॉफी ॾींदा। मुस्कान फोटो ज़ोरदार ताड़ियूं भाई। ताड़ियुनि में कंजूसी था कयो। ॿार ॿिए दफ़े कीअं ईंदा ॿिया ॿार स्टोरी ॿुधाइण? ताड़ियूं त दिलि सां वॼायो। कविता कोटनानी खे चवंदसि अॻियां अचे, गुड़िया खे गिफ्ट ॾे। ट्री फर्स्ट विनर आहे बरखा। टोकन नंबर 22 बरखा। हिकु वापारी हो, उनखे ॿ पुट हुआ। वापारी ॾाढो सियाणो ऐं सम्झू हो। हुन पंहिंजे सियाणप सां पंहिंजे वापार खे वधाए वॾो कयो। हिकु ॾींहुं वापारीअ जे मन में आयो त अलाए थी केतिरी हयाती बाक़ी, सारी उमिरि त वापार करण में विञाई। हाणे मुंहिंजा पुट वॾा ऐं सम्झू थी विया आहिनि त मां उन्हनि खे वापार जूं ॻाल्हियूं सम्झां, पाण तीर्थ करण वञा ऐं पंहिंजो जीवन सफल कयां। वापारी ॿिन्ही पुटनि खे घुरायो ऐं पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿिन्ही पुटनि खे ॿुधाई। पुट आज्ञाकारी आहे। ॿिन्ही पुटनि खे इहा ॻाल्हि ॾाढी वणी ऐं चयाईं त बाबा बेशक तव्हां तीर्थ करण वञो, असां तव्हांजे कारोबार खे चङी तरह संभालींदासीं। वापारी ॿिन्ही पुटनि खे खेत जो अधु ॾिसो ॾेई करे रवानो थियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ वापारी ॿिन्ही पुटनि खे हिकु हिकु ख़त लिखियो। वॾो पुटु पीउ खे ख़ूब प्यार कंदो हो। हुनजी चिठी पाइण जो तरीक़ो अलॻि हुयो। हुन पीउ जे चिठीअ खे आयल खे चुमियो चटियो, उनखे झूले ते विहारो, रोज़ उनजी आरती कंदो, वासु धूप ॿारींदो, भक्तियूं कंदो, ईअं पाण खे ख़ुशि कंदो हो। पर हिन जो नंढो भाउ हू बि पीउ खे बेहद प्यार कंदो हो, पर हिन जी चिठी पढ़ण जो तरीक़ो अलॻि हुयो। हिन पीउ जे आयल चिठीअ खे प्यार सां खोलियो, उनजी ॻाल्हि खे अमल में आंदो त हू काफ़ी मालामाल थी वियो। उनखे काफ़ी फ़ाइदो थियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ वापारी घरु आयो ऐं ॾिठई त नंढे पुट काफ़ी तरक़ी कई आहे, पर
पर वॾे न वापारी ॿिन्ही पुटनि खे घुरायो ऐं चयईं त मां ॿिन्ही पुटनि खे खाते बाबति साॻियो ई सवाल लिखियो त अंगूर जा ॿिज चांवरनि जा ॿिज वठी रखो, सस्ता आहिनि ऐं खेत में विझी रखो। नंढे पुट चिठी न वॾे पुट चिठी न खोलण जे करे उते ई रहिजी वियो। इन करे हिन अखाड़ीअ मां इहा सिख्या मिले थी त ज्ञान बिना भक्ति अधूरी आहे। असांखे वॾनि जे ॿुधायल ॻाल्हियुनि खे अमल में आणणु घुरिजे। थैंक यू। मां श्री अजीत खानचंदानी खे चवंदसि अचो गुड़िया खे ॾियो ट्रॉफी। तव्हां अचो भैया अजीत खानचंदानी। ऐं श्री मनोहर हज़ारी खे चवंदसि अचो तव्हां गिफ्ट ॾियो। हे सभु टई फर्स्ट प्राइज़ विनर हुया जिन जी तव्हां स्टोरी ॿुधी। ज़ोरदार ताड़ियूं ॾियो भाई, ताड़ियुनि में कंजूसी बिल्कुलु न कयो। इहे टई हुया फर्स्ट प्राइज़ विनर। हाणे सेकंड प्राइज़ विनर अंशिका, टोकन नंबर 2 अंशिका। हे सभु ॿार 4, 5, 6 साल जा अथव। अंशिका कहिड़े स्कूल मां आहियो बेटा? हॉली क्रॉस कॉन्वेंट स्कूल। हॉली क्रॉस कॉन्वेंट स्कूल। ॾिसो सिंधी कीअं थी ॻाल्हाए। मां जेकी आखाणी ॿुधाइणु चाहींदमि हुनजो नालो चालाक गिदड़ आहे। चालाक गिदड़ हिकु गिदड़ खाधे जी ॻोल्हा में सॼी राति रुलियो पर हुनखे कुझु हथु न लॻियो। सुबुह जो जीअं ना उमेद थी पंहिंजे गुणदान थी मोटियो त हुनखे वण ते कांउ ॾिसणु आयो जंहिंजे वात में लोले जो टुकड़ो हुयो। गिदड़ दिलि में ख़्यालु कयो चालाकी करे मूड़ कांव खां उहे लोले जो टुकड़ो फुणे वठां त हुन कांव खे पधाए चयो कि तूं तो ॾाढो सुहिणो आहे, तुंहिंजा पर केॾा न चिलकेदार आहिनि त तूं ज़रूरु सुठो राग ॻाईंदो हूंदे। महिरबानी करे मूंखे पंहिंजे राग जो मज़ो न वठाईंदे। मूड़ कांव खां मुंहुं में अची चहिरो वात खोले कां कां करणु लॻो। पहिरियों वात वारो लोले जो टुकड़ो पट ते अची किरो ऐं गिदड़ लोलो खणी खाईंदो ख़ुशि थियो हलो वियो। नसीहत कूड़ी साहिब ते पचड़णु न घुरिजे। महिरबानी। जय झूलेलाल। ज़ोरदार ताड़ी वॼायो अनीशा लाइ। मां मिसिस कमल पाराणी खे चवंदमि अचो ट्रॉफी ॾियोसि ऐं मिसिस राणी वलेचा खे चवंदमि अचो गिफ्ट ॾियो। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो असांजी नंढी गुड़िया जो। हुन अॻ में बि प्राइज़ डांस ते बि 2 दफ़ा प्राइज़ खटियो अथई। ज़ोरदार ताड़ी वॼायो नंढनि बचड़नि लाइ। ॿी सेकंड प्राइज़ विनर गौरी शर्मा। गौरी शर्मा RGS स्कूल। मुंहिंजी आखाणी जो नालो आहे सची सेवा। इंसान खे सची सेवा ई करणु खपे। हिकिड़े वक़्त जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो पुजारी हूंदो हुयो। रोज़ प्रभात जे वक़्तु उथी मंदिर वेंदो हुयो। हिकु ॾींहुं प्रभात जो वक़्तु हुयो। अञा थोरी ऊंदे हुई। आत्माराम नाले जो पुजारी हथ में आरतीअ जी थाली खणी करे मंदिर पियो वञे। ओचितो थाबो खाई करे हेठि किरी पियो। हुन जे हथ मां थाली छॾाइजी वियसि। हुन जा गुल फुल वग़ैरह हेठि किरी पियसि। हुन ॾिठईं त विच रस्ते ते हेॾो वॾो पथर पियो आहे। पोइ बुड़ करे चयईं त माण्हू केॾा बेसमझ आहिनि, विच रस्ते ते हेॾो वॾो पथर रखो अथऊं। थोरी देरि खां पोइ गोपाल खीर वारो आयो। मथे ते खीर जी गागर खणी करे ओचितो पेर ते ठोकर लॻसि ऐं मथां त खीर जी गागर हेठि किरी पियसि। हुन होश संभाले ॾिठईं त विच रस्ते ते हेॾो वॾो पथर पियो आहे। पोइ चयईं त माण्हू केॾा बेपरवाह आहिनि, विच रस्ते ते हेॾो वॾो पथर रखो अथऊं। पर हुन पथर न सोड़ई, ईअं ई हली वियो। ओचितो 2 छोकिरा आया स्कूल जो थेलो खणी करे स्कूल वञण लाइ। हुन मां हिकु छोकिरो अशोक खीर में तिरकी वियो ऐं पथर जे मथां वञी किरो। प्रकाश हुन नज़दीक ई वियसि।
हुनजी मदद कई ऐं ॿई ॼणा सम्झी विया। असांखां अॻु में बि ॿियनि थाॿो खाधो आहे। पोइ हुननि ॿिन्हिनि गॾिजी पथर हटायूं। हेतिरे में हुननि जो मास्टर साहिबु हुननि खे पथर हटाए ॾिठऊं ऐं शाबाशी ॾिनऊं ऐं चयईं त हीअ ई सची सेवा आहे। ॾिसो, पुजारी ऐं खीर वारे जो हेॾो नुक़सानु थियो तॾहिं बि हुननि पथर न हटायूं। असांखे ॿियनि जी भलाई सोचणु खपे। ठेकेंदर सिरो ॿियनि जी भलाई करण ई सची सेवा आहे। महिरबानी। जय झूलेलाल। श्री जितेंद्र वलेचा खे सॾु कंदसि। राज खानचंदानी अचो, ट्रॉफी ॾियो। जितेंद्र वलेचा प्राइज़ ॾियो। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो नंढड़नि गुलड़नि जो। मोनिष्का। कहिड़े स्कूल मां? होली फैमिली कॉन्वेंट हाई स्कूल। जय झूलेलाल। मां जेकी आखाणी ॿुधाइणु चाहींदमि हुनजो नालो आहे बोलड़ी अम्मा। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, पुट पंहिंजे माउ खे चए थो, अम्मा अम्मा घर में कलर करणा आहिनि। कलरनि जे करे तव्हांजी तबियत ख़राब थी वेंदी। त मां सोचे रहियो आहियां तव्हांखे 8 ॾींहंनि लाइ वृद्धाश्रम में रहे थो चा। उते तव्हांजो पूरो ध्यानु रखियो वेंदो। वृद्धाश्रम जी ॻाल्हि ॿुधी करे अम्मा हिकु पल लाइ दुखी थी वई। ॿिए पल सोचे थी त पुट जी ॻाल्हि सही आहे। मां हलण खां हलाक आहियां। मुंहिंजी शेवा केरु कंदो? मां 8 ॾींहंनि लाइ वृद्धाश्रम में रही थी अचां। पोइ पुट चयसि, अम्मा अम्मा असां सुभाणे सुबुह जो ई हलंदासीं। सुबुह जो मां पुट वृद्धाश्रम पहुता। उते मां जी दाख़िला कराए मां खे मोकिले चयो 8 ॾींहंनि में वठण ईंदमि। पोइ पुट वृद्धाश्रम खां ॿाहिरि अची करे नचंदो टपे थो, चए थो, मुंहिंजी त ज़िंदगी छुटी पई हिन बुढीअ खां। अॼु त मां आज़ाद थी वियसि। अॼु त मां पार्टी कंदुसि। ईअं नचंदे टपंदे पंहिंजे कम ते हली वियो। शाम जो अम्मा फोन थी करे त पुट चए थो, अम्मा हाणे मां मीटिंग वटि आहियां, तव्हांखे पोइ फोन थो कयां। अम्मा चए थी, ठीकु आहे पुट। वरी सुबुह जो अम्मा फोन थी करे त पुट चए थो, अम्मा हाणे मां गाॾी थो लाहियां, तव्हांखे पोइ फोन थो कयां। हीअं कूड़ा ॾेला सॾे 3-4 महीना गुज़री विया। वृद्धाश्रम मां मूंखे रोज़ सम्झाईंदा हुआ की जेको हिते ईंदो आहे वापसि न वेंदो आहे। पर बोलड़ी अम्मा रोज़ हुनखे चवंदी हुई, मुंहिंजो लाल ईंदो मूंखे वठी वेंदो। हिकु ॾींहुं अम्मा जी अहिड़ी हालत अची थी जो वृद्धाश्रम वारा हुनजे पुट खे जाम फोनियूं कयूं, पर हुनजो पुट फोन ई न पियो खणे ऐं अम्मा मरी वई। कुझु अरसनि खां पोइ हुनजो ई पुट हुनखे वृद्धाश्रम छॾी वियो। चए थो 8 ॾींहंनि में वठणु ईंदमि, पर हुनजो पुट वठणु न आयो। हुनखे अहसासु थियो, मां बि पंहिंजी बोलड़ी अम्मा खे हिते छॾियमि ऐं वठणु न आयमि। हुनजी सजा अॼु मां भोगे रहियो आहियां। त असांखे हिन खणी मां इहा नसीहत थी मिले त जेको ॿिज सां पोखींदासीं उहो ई फल पाईंदासीं। महिरबानी। जय झूलेलाल।